हिकु दफ़ो हिकु मुल्क जो बादशाह बीमार थी पियो। जॾहिं बादशाह ॾिठो त उन जे बचण जी का बि उमेद न आहे रही। ऐशो इशरत उनखे तबाह करे छॾियो आहे। पोइ उन पंहिंजे मुल्क जे अवाम में इहो ऐलान करायो त बादशाह हीअ सॼी बादशाही उन शख़्स जे हवाले कंदो जेको शख़्स उन जे मरण जे वक़्तु उन बादशाह जे लाइ खोटियल क़ब्र में सिर्फ़ हिकु राति गुज़ारींदो। सभु माण्हू ख़ौफ़ में वठिजी विया। केर बि इहो कमु करण लाइ तयार न थियो। उन दौरान उन ऐलान करण जे वक़्तु उते हिकु कुंभार मौजूदु हुयो जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में का बि शइ गॾु न कई हुई। न कपिड़ो, न गंदी, न माल, न मिल्कियत। कुंभार न कंहिंजी ॿिनि में, न टिनि में, न पंजनि में, न छहनि में। सिर्फ़ उन वटि हिकु अदद गॾ खां सवाइ ॿी का बि शइ मौजूदु न हुई। उन कुंभार सोचियो त क़ब्र में हिकु राति गुज़ारण जी जाइ ते समूरी बादशाही पई मिले। सोता बुरा नहीं है। वरी सोचण लॻो त क़ब्र में जे मूंखां हिसाब किताब चयो त पोइ बाऊं मलाइकनि खे जवाब ॾियण जहिड़ो आहियां। मूं वटि हिकु गॾ खां सवाइ ॿियो आहे बि छा। सो हुन इहो ऐलान कयो त बादशाह जे क़ब्र में मां हिकु राति गुज़ारींदुसि। बादशाह जे मरण खां पोइ माण्हुनि बादशाह जी क़ब्र खोटी। वाइदे जे मुताबिक़ कुंभार ख़ुशी ख़ुशी वञी उन क़ब्र में लेटी पियो ऐं माण्हुनि क़ब्र खे बंदि करे छॾियो। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ मलाइक उन क़ब्र में उन कुंभार वटि आया ऐं उनखे चयो त उथी पंहिंजो हिसाब किताब ॾे। उन चयो त अबा हिसाब किताब कंहिं शइ जो ॾियां, मूं वटि त हिकु गॾ खां सवाइ ॿी का बि शइ न आहे। फ़रिश्ता हिन जो जवाब ॿुधी वापसि वञण लॻा। पोइ हिकदमि बीठा ऐं हिक ॿिए खे चवण लॻा त ॿियो त भला थोरो हिन जो अमाल नामो त खोलियूं। सभिनी खां पहिरीं मलाइकनि उन कुंभार खां पुछो त फलाणे ॾींहुं तो गॾ खे बुखियो रखियो हुयो। उन जवाब ॾिनो त हा वाकई उन ॾींहुं ईद जो ॾींहुं हुयो। मूंखां ॻाल्हि विसरण जे करे उन ॾींहुं गॾ बुखियो रहिजी वियो। हिकदमि हुकुम थियो त हिनखे 100 कोड़ा यानी 7 पुतला हया वञनि। पोइ हुन ते तमामु घणी मार कुट शुरू थी वई। होसकीअ जे वॻे वांगुरु धोपंदो रहियो। छटका केतिरा ई कलाक जारी रहिया। उन खां पोइ वरी ॿियो सुवाल थियो, इहो ॿुधाए त फलाणे ॾींहुं गॾ ते हद खां घणो वज़न रखी गॾ खे तो मार कुट बि कई हुई। हुन चयो हाउ बेली मूंखां बराबरि इहो ॾोह थियो हुयो। वरी हुकुम थियो त हिनखे हिन वारे 200 कोड़ा यानी 7 पुतला हया वञनि। वरी सॼण तोल वांगुरु कुटजण शुरू थी वियो। सिजो भरे ताईं हिनखे पातरेशन थींदी रही। सुबुह जो सभु माण्हू ख़ुशी ख़ुशी गॾु थिया। क़ब्र कुशाई थी। हारनि जे कंठनि ऐं तोलनि सां गॾु त जीअं नए बादशाह जी आज्ञा कई वञे। जीअं ई उन्हनि क़ब्र खोली त उन कुंभार जुती हथ में खणी क़ब्र मां ॿाहिरि निकिरी भॼण शुरू करे छॾियो। माण्हुनि पुछियो बादशाह सलामत काॾे पहिरियों घड़ा भॻा था वञो? तख़्त ते वेहण जी एतिरी जल्दी आहे छा? त सकंदे हुन पोयां निहारे उन्हनि माण्हुनि खे जवाब ॾिनो त बादशाही चढ़ी मुंहिंजे आङूठे ते। पूरी राति मां हिकु गॾ जो हिसाब बि न ॾेई सघियो आहियां त हिन हेॾी बादशाही जो हिसाब कीअं ॾेई सघंदुसि। दोस्तो कॾहिं सोचियो अथव त असांखे बि हिसाब किताब ॾियणो आहे ऐं का ख़बर न आहे त कंहिं कंहिं शइ जो हिसाब ॾियणो पवंदो। शायदि असांखे यादि बि न हुजे। फेरोज़ अली जूणियो जी चूंड में फ़क़ीर दादनि जूं सिटूं त ए मुल्क जा मालिक ई मूंखे माफ़ ख़ता कर। बसि पंहिंजी मोहबत जी का अदराक अता कर। मंज़िल खां फना जी मूंखे नज़दीक बका कर। मख़लूक जी ख़ालिक सिगो मुश्किल खे रिहा कर। हर जाइ में हर रंग में हर हंध वसी थो। तूं पंहिंजी कुदरत खे पयो पाण पसी थो।